राणीपुर क़ौमी शहर भरिसां टीचर कॉलोनीअ में वाक़िअ शहरी साईंदीन अब्बासीअ घर में छह नामालूम हथियारबंद दाख़िल थी संदसि घर भातियुनि समेत खेसि खे हथियारनि जे ज़ोर ते यकमाल बणायो वियो, जंहिं दौरान उन्हनि कार्रवाई कंदे घर अंदरि पियल 25 तोला सोन जा ज़ेवर, कैश रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान वॾी आसानीअ सां खणी फ़रार थी विया। वाक़िए बाबति मुतासिर साईंदीन अब्बासी ॿुधायो त वाक़ियो राति जो 3:30 वॻे पेश आयो, जॾहिं हथियारबंद घर में घिरिया। उन्हनि मुंहुं समेत घर भातियुनि खे हिक कमरे में हथियारनि जे ज़ोर ते यकमाल बणायो ऐं घर अंदरि कार्रवाई कई। घर अंदरि पियल 25 तोला सोन जा ज़ेवर, 12 लख रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿिया घर में रखियल 2 हथियार ऐं ॿियो क़ीमती सामान वॾी आसानीअ सां खणी फ़रार थी विया। अहिड़े वाक़िए जो इतलाह ॾियण बावजूदि पुलिस पंहिंजी सुस्ती बरक़रार रखंदे देर सां पहुती, जॾहिं त शहरी सियासी समाजी अॻुवान मुतासिर जे घर हमदर्दी तौर पहुता। शहरियुनि जो चवणु हो त पुलिस शहर में वधंदड़ बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे ऐं शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे, जॾहिं त मुतासिर साईंदीन जे घर में थियल ॾोह जल्द खां जल्द रिकवर कराए। ॿिए सूरत में असीं एहतिजाज करण ते मजबूर थी वेंदासीं। शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरादा शरीफ। उन्हनि सां गॾु अॻियां गाॾी वञे थी पई, चवनि सां हाणे अॻिते असां न वेंदासीं। अगरि जे इहे असांजी हिफ़ाज़त न कंदा, उन्हनि खे पकड़ींदा न त छा चोर हे पाण चोरी था कराइनि, ही पाण धाड़ा था हणाइनि। हिते जेको हिकिड़ो माछी जेको हितां जो चौकीदार आहे, उहो 3 बजे खां वठी गायब आहे, नंबर बि बंदि करे छॾियो अथई, काई ख़बर न आहे। चौकीदार आहे मथे हिन गेट खां हेठि ताईं जेसि ताईं हिनजी टपेदार जी जॻह आहे, एसि ताईं हिनजी हद आहे। उहो हिन महिल ताईं नंबर हुनजो बंदि आहे, न उहो ज़ाहिर आहे किथे आहे काथे आहे। 6 बजे ताईं हुनजी ड्यूटी आहे, हिन महिल ताईं आहे ई न। रात आयो हुयो ड्यूटी, रात ड्यूटीअ ते आयो कल मन आयो शाम जो आयो त मन पोइ अच्छा अदा ये जेके आया को छाते या वापसी गाड़ी कार अथनि, हा नंढी गाड़ी कार अथनि। उहो छोकिरो हुनजे कार जे कढ हितां हुनजे कढणु लॻो आहे, ओसि ताईं मथे वियो आहे। इहो गाॾी हीअं ॾिसंदो थो वञे, जेका गाॾी गुज़री आहे, छा नालो, ताज पेट्रोल पंप खां, ताज खां उनजे मोटरसाइकिल ते ॿिए हिकिड़ो सिपाही हुयो, हुनजे चढ़ियो आहे। उन वरी जेका हिन छा नालो परियां जेका हिनजे चांडीअ जो पंप आहे, चांडीअ जे पंप ते वरी उन मोबाइल ते चढ़ियो। गाॾी हिनजे अखियुनि जे अॻियां वञे थी पई, उहो ॾसे निकितो इहा गाॾी वञे थी पई अॻियां। एतिरो उनजे उन महिल दरी भञी हुनजे कढ निकितो आहे, पर पोइ पुलिस हुनजे कढ न लॻी आहे। न 15 खे हुननि का फ़ोन कई आहे त पोइ अॻियां अचोसि, माना कमु ई सॼो ॼणो पुलिस वारनि जो कयो, न त